ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون صدق الله العلي العظيم وقال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मुझे अजीज दोस्तों मुसलमान भाइरो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा अमाए असांजे मथों किरोड़े एहसान आहिनि जो असांखे रब पाक पंहिंजे भलारे क़ुरान पाक रहमत वारे किताब जी मजलिस में अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त को दुआ है तो अल्लाह साईं तव्हां ऐं असांजी हाज़िरी खे क़बूल फरमाईंदो। जन दोस्तनि प्रोग्राम के सजायो अल्लाह साईं उन्हनि जी दुनिया ऐं आख़िरत के सजाए ऐं हिन मदरसे के ता क़यामत अल्लाह साईं आबाद फरमाए। हिन ॻोठड़े ते अल्लाह साईं रहमत फरमाए। आलिम सगोरा ॿिया आहिनि असां मिड़े ॿुधण आयासीं पर दोस्तनि जे इसरार जे करे हुन पोड़ी वांगे जीअं पोड़ी बीठी अची हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ख़रीदारनि में पोइ माण्हू खिलनि पिया चए हे अॼु सोन जे हुननि में तुरंदो दीनारनि ऐं दिरहमनि में तुरंदो हीरनि ऐं जवाहिरनि में तुरंदो तुंहिंजो भई हिते बीहणी अजायो आहे वक़्तु थी विञाए। उहा पोड़ी जवाबु ॾे पई त मुंहिंजो नालो माना हिननि में अचे छड़ो मूंखे उहा पक आहे त मां ख़रीद न करे सघंदमि। बसि असां बि आया आहियूं हिसो वठण पर दोस्तनि जे इसरार जे करे मिड़े आहे उहो कुदरती क़ुरान पाक सां ताल्लुक़ रखण जी बरकत सुन्नत जी ताबेदारी जे बरकत जे करे अल्लाह साईं इहो मक़ाम अता कयो आहे। जेको भी कुरान पाक सां ताल्लुक़ रखंदो ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदो अल्लाह साईं उन खे दुनिया में भी इज़त वारो कंदो आख़िरत में भी इज़त वारो बणाईंदो। असुल मक़सद दुनिया में अचण जो भी बाने जो इहो ई आहे त रब खे राज़ी करे ऐं पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भी असां राज़ी कयूं। उहे राज़ी तॾहिं थींदा जॾहिं उन्हनि जे हुकुम जेको उन्हनि कयो आहे असांखे उन जे मथां ताबेदारी कंदासीं उन जी इतिबा कंदासीं त अल्लाह अर्श ते ख़ुशि थींदो मोहम्मद रोज़े में असांखो ख़ुशि थींदो ऐं शफ़ाअत जी बि उमेद असां तॾहिं रखूं। अल्हम्दुलिल्लाह रहमतुल आलमीन मोहम्मद करीम आहिनि रहीम आहिनि जेतिरा भी लक़ब अल्लाह साईं ॾिना आहिनि उन्हनि खे अल्हम्दुलिल्लाह उहे लक़बनि जा मालिक आहिनि पर असां पाण जेकॾहिं उन्हनि जे हुकुम मुताबिक़ ज़िंदगी न गुज़ारींदासीं ख़ुदा ना ख़ासि असां खां जीअं असां अॼु सॼो पंहिंजो तरीक़ो माण्हुनि जे ठहियल नमूने वांगुरु कयो आहे या यहूद नसारनि वारे तरीक़े ते असां पंहिंजी शक्ल शबात लिबास शादी गमी उथण वेहण असां में कहिड़ी मुसलमाननि वारी आदत आहे। सिर्फ़ कलमो पढ़ियूं था उहो बि रवाजी नमाज पढ़ूं था त उहा बि बेतवजो वारी उहा भी खुदा ख़बर त क़बूल पई न पई या त फिरकन में फाथल आहियूं का ख़बर ही कोन्हे त असांजो दीन कहिड़ो आहे मज़हब कहिड़ो आहे। जेको मौलवी ॾिसूं था जेको वॾे अछनि कपिड़नि वारो जुबनि वारो ॾिसूं था उनजी कढ लॻी था पऊं।
असां के तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो तवां जे लाए नमूनो मां छॾियूं थो वञा जेकॾहिं उन नमूने ते उन तरीक़नि ते तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी त पोइ मां वटि अल्लाह वटि इहो अमल क़बूल आहे सुरख़ुरू थींदो जेकॾहिं उन्हनि ॿिन्हिनि रस्तनि खां हटी तव्हां पंहिंजो रस्तो अख़्तियार कयो या कंहिं मुला मौलवी या पीर जी कढ लॻो त पोइ उहो रस्तो तव्हांजे लाइ तबाही जो सबबु बणंदो वो रस्तो केड़ो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो आहे क़ुरान पाक ॿियो सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु हिकु अल्लाह जो हुकुम ॿियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम हाणे असां पंहिंजे सीने ते हथ हणी ॾिसूं त असां अल्लाह जे हुकुम जा केतिरा पाबंद ऐं पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम मुताबिक़ कीअं ज़िंदगी गुज़ारियूं था असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो सहाबा किराम तकरीबन सवा लख कमू पेश आहिनि उन्हनि जी ज़िंदगी वांगे तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो छो जो पैगंबर जो तो मिसाल ई कोन्हे माण्हू मिसाल ॾिना अथई उहो त नबी आहिनि उनखे त अल्लाह ताईं पैगंबर कयो मासूम कयो हाणे उन्हनि वांगे कीअं ज़िंदगी गुज़ारियूं इन जे करे अल्लाह साईं असांखे आसानी करे ॾिनी पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु अधु 50-100 बि न कमू पेश सवा लख सहाबा किराम हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां कंहिं हिकिड़े सहाबी जे मुंहिंजा सहाबा सितारनि वांगुरु अॻे सॼो निज़ाम हलंदो सितारनि जे ज़रिए सफ़र थींदा हुआ नक्शा रस्ता सॼो कुझु हाणे दौर थी वियो आहे नक्शनि हिननि जो अॻ में जेके बि सफ़र थींदा हुआ इहे रस्ता न हुया सितारनि जे ज़रिए माण्हू सफ़र कंदा हुआ तरफ़ कहिड़े ते वञिणो आहे कहिड़े मुल्क ॾे वञिणो आहे पोइ इन जे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजा सहाबी सभई सितारनि वांगुरु आहिनि तव्हां जंहिं बि हिकिड़े सितारे जी कढ लॻंदो त उहो तव्हांखे मंज़िल ताईं पुॼाईंदो बसि असां पंहिंजे इन जेके रवाज अची विया आहिनि असां में इन्हनि में फासी करे असां पंहिंजे क़ुरान पाक खे पुठी पोयां उछलायो आहे पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे पुठी पोयां उछलायो आहे इन जे करे असां परेशान आहियूं अॼु कंहिंजी बि ज़िंदगी में सुकून न आहे इन जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान पाक में फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल क़ुलूब जेकॾहिं तव्हांखे दुनिया में सुकून वठिणो आहे आख़िरत में जन्नत जी उमेद आहे त पोइ तव्हां पंहिंजे रब सां ताल्लुक़ रखो रब खे यादि कयो इन खां सवाइ तव्हां भले केॾी बि तव्हांखे दुनिया हुजे केॾी बि बादशाही हुजे केॾो बि उहिदो हुजे केॾी बि जागीर हुजे केॾो बि राज हुजे पर सुकून तव्हांखे न मिलंदो जेसि ताईं पंहिंजे रब पाक सां ऐं पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सां ताल्लुक़ न रखंदो तेसि ताईं तव्हांखे सुकून न मिलंदो भले जहिड़ी बि बादशाही हुजे जहिड़ी बि तरक्की हुजे ज़ाहिरी उहिदा हुजनि पर कामयाब अल्लाह वटि उहो आहे जंहिंजी दिलि अल्लाह जे नाले सां ऐं पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत सां आबाद आहे इन जे करे असां मुसलमाननि खे घुर्जे त पंहिंजी ज़िंदगी खे जेको टाइम अल्लाह साईं ॾिनो आहे असांखे क़ीमती आहे इन खे पंहिंजे क़ुरान पाक ऐं पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुताबिक़ गुज़ारे करे इन खे असां पंहिंजो क़ीमती बणायूं छो जो हे जान आरज़ी आहे ॾिसो था रोज़ जनाज़ा पढ़ूं था रोज़ उज़रनि ते वञूं था रोज़ मुक़ाम मां टपाऊं था पर दिलकारी आहे असांजी तवजो ई कोन्हे असांखे मौत यादि ई कोन्हे असांखे जेके तॾे ते वेठा आहियूं त बि दुनिया जो पचर आहे दुनिया जूं ॻाल्हियूं न सियासत में शुरू था थी वञूं एॾां त कंहिंखे ख़्याल ई कोन्हे त असांजो बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत जे लाइ वॾे में वॾी नसीहत जनाज़ो निमाज़ आहे इन खां वॾी नसीहत बि काई कोन्हे हिते इंसान सोचे त इहो जनाज़ो मां अॼु पढ़ां थो सुभाणे मुंहिंजो इहो अलाह करे नसीब थिए हाणे त दौर ई अहिड़ो थी वियो आहे जो लाश ई नथा मिलनि कंहिं मालिकनि खे ट्रेन हादसा जहाज हादसा बोर्ड वारो हादसो ॾिसो पिया तव्हांजे अॻियां हुयो त ॾिसो उन जो वक़्तु हुयो जेको वञी पार लाश निकितो दरिया में मोटी आयो जो न मोटे आहे त पाण बेवस हुयासीं अलाह जी कुदरत मोटायो त के अहिड़ा जनाज़ा थियनि था जंहिंजो वारसनि खे न जनाज़ो नसीब थो थिए न मोह नसीब थो थिए न तदफ़ीन नसीब थी थिए इहे ख़ुशि नसीब आहिनि हिन दौर में जंहिंजो जनाज़ो बि थिए थो तदफ़ीन बि थिए थी वारिस उन जो मोह बि ॾिसनि था इन जे करे मरण जी तयारी कयूं मरण खां अॻु में उहा असांखे कमु अचण वारी शइ उहा ई आहे असां पंहिंजो नमूनो पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांजे लाइ फरमायो उन में असांजे लाइ कामयाबी आहे
इन जे लाइ उलमा मेहनत था करनि, तबलीग जमात वारा मेहनत था करनि, दीनी मदारस मेहनत था करनि, दीनी दरगाह जेके अल्लाह साईं असांखे ॾिनियूं आहिनि उन्हनि में असां वञूं, उन्हनि खां ज़िक्र अज़कार वठूं, उन्हनि में असांजो तवज्जो ई न आहे। असां वेंदासीं दुनियावी मतिलबु खणी दरगाहनि ते बि, साईं असांजे बने ते जहिड़ो आहे, साईं असांजी बिरादरी नथी ठहे, साईं असांखे रिश्तो नथो मिले, साईं में जो तावीज़ ॾियो, साईं हेॾो को बि अहिड़ो माण्हू दरगाह ते इलाह कलील ईंदो, साईं मुंहिंजी बैत करायो, मूंखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां पाण खे ॻंढियो, जीअं तव्हां पाण ॻंढियल हो, मूंखे बि इन रस्ते सां तव्हां पंहिंजी कड़ी में मूंखे मज़बूत कयो, अल्लाह जो नालो ॾसियो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो ॾसियो, त असां बि ईअं अल्लाह के वेझा थियूं, पंहिंजे नबीअ खे वेझा थियूं। असांखे रवाजनि में एॾो फासी आऊं, पाण खे परे करे छॾियो आहे। हाणे कलमो त असां पढ़ूं था, पर असांजी शादी उहा वाणकी, ॿार ॼणंदो अकीको न कंदासीं, सुनत तरीक़ो आहे नी उहो न कंदासीं, मुस्लमान आहियूं नी, वाणकी रस्म कंदासीं, छठी कंदासीं, छठी ते ख़र्चु कंदासीं, 2-3 लख देगियूं लहंदियूं, बिरादरी ईंदी, उहा छठी थींदी। बाक़ी अकीको जेको हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ज़ामिन थियो आहे, नंढे ॿार जो अकीको कयो इन जे मरण ताईं भें ज़मानत आहे, उहो असां हिकिड़ी बकरी या को छेलो वठी न करे सघंदासीं, छो जो असां दीन में ख़बर ई कोन्हे नी, परे आहियूं। शादी बि असांजी ईअं आहे, शादी में भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो असांखे यादि न ईंदो, गमी में भी असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो न ईंदो। पंहिंजो जेको रवाज जाते जीअं हूंदो उन मुताबिक़ रवाज मुताबिक़ असां तॾो बि वठंदासीं, कुल बि कंदासीं, जेको रवाज हूंदो जंहिंजो जीअं। ऐं छठी भी उहा थींदी, शादी भी उहा थींदी, गमी भी उहा थींदी। आहियूं मुस्लमान, निमाज़ जे लाइ मुस्लमाननि खे चओ त साईं दुआ घुरो, अलाह साईं क़बूल तौफ़ीक़ ॾींदो। हाणे निमाज़ मुस्लमाननि खे एॾी ॾुखी थी लॻे, एॾी ॾुखी थी लॻे, छो जो निमाज़ जेका आहे वॾे आम दीन जो रुकुन आहे। कलमे पाक खां पोइ ईमान आणण खां पोइ पहिरियों नंबर वॾे में वॾो जेको रुकुन आहे उहो निमाज़ आहे। हाणे असांखे ख़बर ई कोन्हे नी, ॿिया सभु हुक्म अल्लाह साईं असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए हिते पुॼाया हेठि। जेके भी अहकाम आहिनि शरीयत जा फ़राइज़ आहिनि, पर निमाज़ एॾो वॾो अल्लाह साईं असांजे मथां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां एहसान कयो जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्श जो सैर कराई, उते मुलाक़ात कराए, एज़ाज़ ॾेई, उन में तोहफ़ो जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे लाइ ॾिनो आहे उहो निमाज़ आहे। असां उन जो क़दुरु ई कोन था कयूं, निमाज़ जे वेझो ई कोन आहियूं। 8 ॾींहं बसि पोइ के पढ़ंदा आहिनि, के कोन पढ़ंदा आहिनि। मस्जिदियूं ॻोठनि में वेंदा आहियूं त 2 या 3 कुराड़ा वेठा हूंदा जेके निमाज़ पढ़ंदा, बाक़ी हर को बरोता कनि ते में पंहिंजे खिल मज़ाक में आहियूं मुस्लमान। मुस्लमानी छाजी आहे? निमाज़ न पढ़ी थे त मुस्लमानी छाजी आहे? हज़रत साईं वॾनि रहमतुल्लाह अलैहि वटि आई पाड़े जी का हेॾो सोढ़े जे इलाइक़े जी हुई माई, पोइ साईं जन खे दुआ जे लाइ चईं दुआ घुरो त मुंहिंजे लाइ मसइला आहिनि, का हुयसि परेशानी। पोइ साईं जन फरमायो त मां निमाज़ पढ़ंदी आहियां। चईंदे ईमान न विञाईंदमि, निमाज़ कोन पढ़ंदी आहियां। हज़रत साईं फरमायो ईमान अथी कोन त विञाईंदे छा? निमाज़ जेको न पढ़ंदो उन खे ईमान कोन्हे। असां ख़ुशि आहियूं त असां मुस्लमान आहियूं। छा में मुस्लमान आहियूं? शैतान हिकिड़ो सिजदो न ॾिनो, अलाह साईं क़यामत ताईं तड़े छॾियोसि। अल्लाह जो हुकुम आहे नी निमाज़, असांखे बि त अल्लाह साईं हुकुम कयो आहे नी, शैतान खे बि अल्लाह हुकुम कयो त आदम खे सिधो कर ताज़ीम जो। असां कलमो भरियोसीं त बसि असां खां वधीक इबादत कंदो शैतान। हर शइ खां पाक आहे उहो, जीअं फ़रिश्ता पाक फ़रिश्तो हो न। असां त पंहिंजनि रवाजनि में, माल में, बननि में, इन्हनि में इहो बि हुकुम आहे असांखे शरीयत मुताबिक़ छोड़ो हुजे, पर उन खे अल्लाह साईं हिकिड़ो सिधो आदम खे न कयईं त तड़े छॾियईं आख़िर ताईं ज़लील आहे क़यामत ताईं। ऐं आख़िरी उन जो जहन्नम टिकाणो आहे। जेको निमाज़ न पढ़ंदो उहो बि शैतान सां हूंदो, भले न पढ़ो। मुस्लमान सॼा इहा कहिड़ी मुस्लमानी आहे? आदा जेकॾहिं पीउ जो पुटु चयो मञींदो त उनखे फर्मा बरदार चवंदा ना फरमान।
नाफरमान चवंदव नी अदा फलाणे जो पुट पंहिंजे पीउ जो चयो ई न मञे, पंहिंजे पीउ जो तरीक़े ते ई न हलियो, पंहिंजे पीउ जे सॼी मिल्कियत खपाए छॾियईं, हिन पेर ई उबता कया पीउ खां वञण खां पोइ। असां पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कहिड़ी इज़त कई आहे जो असां उन में उमेद था रखूं शफ़ाअत जी। जेकॾहिं असां उन जे हुक्मनि खे अखियुनि ते दिलि में रखंदासीं, घर में, मस्जिद में, बनी में, ओताक में, दुकान में आबाद कंदासीं त अलाह में उमेद बि रखंदासीं त असांजी शफ़ाअत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो। जेकॾहिं असांजो हाल इहो आहे त पोइ शैतान असांखे धोखे में विझोसीं। रहमतुल लिल आलमीन शफ़ीउल मुज़नबीन अल्हम्दुलिल्लाह, उहे उन खां वधीक अलाह से उन में शफ़क़त रखी आहे, रहमत रखी आहे। रब पाक बि अरहमुर राहिमीन आहे, पर जे अरहमुर राहिमीन हुजे त पोइ जहन्नम छो ठाहे आहे? क़ुरान पाक भरियो पियो आहे, पढ़ो क़ुरान पाक, ॾिसो क़ुरान पाक। हर हिकु जुर्म जो, नमाज़ न पढ़ण जो, ज़िना करण जो, शराब जो, व्याज जो हुकुम छो अलाह ताईं कयो? छड़ो चए आहे न मां रहमत आहे, बाबा तव्हां कलमो भरियो तव्हां जन्नत में वेंदो, बसि ॿियो तव्हां अमल कयो ई न। पाण नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ छाजे लाइ असांखे करे ॾेखारींदा? तव्हां आलमनि खां ॿुधंदा हो अल्हम्दुलिल्लाह, को नवां कोन्हे पुराणा हो जलसनि में अल्हम्दुलिल्लाह जमाती हो, पर पंहिंजे वजूद ते, पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कंदासीं त पोइ अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं वटि रहमत त आहे ई आहे। असांजो अलाह बि अरहमुर राहिमीन आहे, असांजो मोहम्मद करीम आहे, उन खां मथे का शफ़ाअत जी उमेद आहे। पर पंहिंजो बि था उन जो हुकुम मञींदासीं त असां उन जे अॻियां शफ़ाअत में उमेद रखाए। असां हिन महिल असांखे सुन्नत का नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वणे ई नथी। छड़ो असां खां ॾाढ़ी नथी रखी सघे, ॾाढ़ी खसीस कपिड़ो नथो रखी सघिजे, उहो बि जेको ॾिसूं था रवाजी मथे जा वार, उहे बाबा उहे बि ख़बर कोन्हे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो कहिड़ो आहे, उहो बि असांखो बर्दाश्त नथो थी सघे। पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नमूनो पंहिंजी जान ते छड़ो ठाहियूं त सुभाणे ख़ुदा न ख़ास अलाह पनाह ॾींदो। जेकॾहिं आप कौसर ते, पुलसरात ते, अहिड़ो मक़ाम ते जाते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदा ऐं असां खां मुंहुं मोड़नि त पोइ असांजे लाइ छा बचो? मयार त असां ते ठहे थी न नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, कोन थी ठहे। बाबा मेणो त ॾिबो आहे नी पंहिंजे प्यारे खे, त तूं मां कहिड़ी चङाई करण जो हाणे उमेद माॾे करणी आहियां। तोड़े जे कुरान पाक हे एडी सारी हदीस पाक आई, तोखे आलमन ॿुधायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे, तूं उन जो एतिराम कयो जो हाणे माॾे उमेद खणी आयो आहे, पोइ असांजे लाइ छा बचो? उते मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ कंहिंजो सहारो ई कोन हूंदो। इन जे करे अलाह साईं दुनिया जा जेके ॾींहं, जेके घड़ियूं असांखे ॾिनियूं आहिनि क़ीमती आहिनि, क़ुरान पाक सां ताल्लुक़ रखूं, अलाह वारनि सां ताल्लुक़ रखूं। हे दीनी इदारा अल्हम्दुलिल्लाह अलाह जा एहसान आहिनि असांजे मथां। ये कुरान पाक जी तालीम हले थी, बचड़ा कुरान पाक पढ़नि था, अल्हम्दुलिल्लाह कुरान पाक मज़ाक न आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलिफ लाम मीम, इहो जंहिं पढ़ियो 30 नेकियूं उन खे मिलंदियूं। अलिफ हिकु हर्फ़ आहे, लाम हिकु हर्फ़ आहे, मीम हिकु हर्फ़ आहे, हिकु हर्फ़ ते 10 नेकियूं। पोइ इहा थोरी नेमत आहे, असां कुरान पाक खे ॾिसूं ई कोन था। इहे मौलवियुनि जो कमु आहे, तालिब पढ़नि था अल्हम्दुलिल्लाह, इन जूं दुआयूं आहिनि। अदा तव्हां बि मुस्लमान हो, कलमो पाक पढ़ियो आहे, भला पढ़ियल न आहियो त भला हिनखे खोले दीदार कयो, चुमियो हिनखे दीदार कयो, वुज़ू करे छड़ो बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ियो, अलाह साईं उनखे न पढ़ियल आहे त पोइ इहो ई कयो। अलाह जी खज़ाने में खोटी त कोन्हे नी, रहमत में उमेद त रखो नी, थोरो स्रोत सही नी अलाह जे पासे ॾे। कुरान पाक जे हूंदे असां मुसीबतुनि में छो? न त कुरान पाक एॾी अलाह साईं असांखे अज़मत, बरकत, रहमत, शिफ़ा, पोइ बि असां दर पदर छाजे करे? असांजा पंहिंजा हाल इहे आहे न, असां कुरान पाक खे पुठी ॾिनी आहे, असां आलमनि खे पुठी ॾिनी आहे, असां हक़ वारनि खे हक़ीर सम्झो आहे। जमीयत उलमा इस्लाम का मामूली जमात कोन्हे, अल्लाह वारनि जी जमात आहे। सब अल्लाह वारा इन में, आलिम इन में, हाफ़िज़ इन में, तालिब इन में। पोइ आहिनि टाइम ते उन महिल असांखे अलाए छा थो थी वञे, साईं दुनिया जे कमकारियूं बि आहिनि। अलाह दुनिया त आहे त पोइ अलाह वटि बि हलणो थी, उहो तुंहिंजी मर्ज़ी आहे। आलिमनि खे काई परवाह कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां बि क़ुरान पाक सां ताल्लुक़ रखो त ईअं ई तव्हां बि आलिमनि वांगुरु हूंदो।
आलमन जी अल्लाह ने एडी इज्जत कई है कुरान पाक जे करे जाते भी वजन जै वट भी वजन अमीर वट वजन गरीब वट वजन फकीर वट वजन सैयद वट वजन पीर वट वजन उन जी इज्जत है कुर्सी दिंदा मामे केड़ी बाबा आहे छा कुछ मामे ये सुन्नत जे तरीके जे करे दरगाह जे करे सैयद कोने होने असा कुरान पाक जो रंग आने वडा मेहनत करे विया कुरान पाक सा जो दगु वठाए आन जमियत उलमा इस्लाम में अल्लाह ने तौफीक दी आ उन फार्म भराइंदा हूं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी मेहरबानी आ ये हक वारन सा साथ जो कुरान पाक चे तो त सचन सा साथ जो सचन सा गड होजो जी हिते गड लगदा वे कड लगदा वे उहे तवा जे करे करंदा उन के पांजी लालच काई भी कोने उलमा चन दा त अल्लाह जी धरती आ अल्लाह जो निजाम थे बियूं पार्टी चन थियूं त अल्लाह जो निजाम न थे छो जो अल्लाह जे कानून जे जमल हलदा से त असा जा त हर शय हली वेंदी अल्लाह जो कानून त अटल आ नी सभनी जे लाइ आ नी बा सैयद जा भी हो वडेरे जे लाइ भी हो पीर जे लाइ भी हो फकीर जे लाइ भी हो गरीब जे लाइ भी हो सागो या न फर्क आहे छा वडेर के निजाम में फर्क आ गरीब वेंदो उन के बेवार विहाइंदा अमीर वेंदो उन के बेवार विहाइंदा इलेक्शन में वो ॾिसो कीअं आहिनि वरी पोइ ॾिसो उन्हनि खे कीअं आहिनि पर आलमन वटि वञो अलाह वारनि वटि वञो उन महिल उहे वॾेरा कीअं अची लाड़ कंदा आहिनि साईं तव्हांजी महिरबानी तव्हांजे तॾे ते आया हूं अब आगे तरो कोन ॾिठल हुई छा तॾो त अॻे बि ॾिठल हुअसि नी तंहिंजे करे तव्हां पाण खे पंहिंजो संभाले वठो हाणे टाइम आ बियो भला अमल न होजे कोई भी उहे गुनाहगार त आहिनि भला इहो अल्लाह के वणी वञे त बाबा हे कुरान पाक जे करे हिन आलमन जो साथ ॾिनो कुरानी कानून जे करे जेके आलम हिननि वटि विया हिन आलमन जो साथ ॾिनो इहो अमल घटि आहे इहो अमल अल्लाह के वणी वञे त अल्लाह जी महिरबानी सां असांखे अल्लाह सां आलमन सां आख़िरत में उथाए इन खां वधीक ॿियो कहिड़ी नेमत हुजे जेकॾहिं बाबा तव्हांखे साईं हाले शरीफ़ वारनि जी जमात में अल्लाह सां उथाए इहा घटि ॻाल्हि आहे छा या तव्हां चओ था त असां भई अली गोर खान सां हुजूं या कंहिं ॿिए सरदार जी कढ हुजूं क़यामत में कोई ईअं चवंदो अल्लाह साईं हिदायत ॾे अल्लाह साईं पंहिंजी महिरबानी करे रब साईं जेको कुरान पाक में फरमायो अल्लाह इन्ना नज़ल न ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून अल्लाह साईं फरमायो आहे त कुरान पाक खे नाज़िल बि असां कयो आहे इन जी हिफ़ाज़त बि असां कंदासीं मुला मौलवी जी कंहिंजी ताक़त न आहे को दावा न करे त मां कुरान पाक जी या दीन जी हिफ़ाज़त कयां इहा अल्लाह जो फज़ुल आहे जो असां कमु वठे थो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान आहिनि जो असांखे कुरान पाक जे कढ लॻण वारो मौक़ो अथई ये रब जो एहसान आहे इहो कोई भी कोई दावा न करे सघंदो त मां कुरान पाक जी हिफ़ाज़त कयां थो दीन जी हिफ़ाज़त कयां थो इहा उन अल्लाह जो एहसान आहे जो कुरान वारनि जे टोले में असांखे कयो अथई इहा दीन जी ख़िदमत असां खां वठे थो रब क़बूल करे छॾ अल्हम्दुलिल्लाह असांजा महिमान अची विया आहिनि जेके भी हुआ अल्लाह साईं हिन इदारे खे ता क़यामत आबाद फरमाए जन बचड़न कुरान पाक पूरो कयो आहे अल्लाह साईं उन्हनि खे वधीक दीन में तरक्की अता फरमाए हाफ़िज़ ऐं आलिम बणाए अल्लाह साईं तव्हां ऐं असांजी समूरनि जी हाज़िरी क़बूल फरमाए आलम सगुर अल्हम्दुलिल्लाह अची विया आहिनि जेके महिमान हुया अल्लाह जी महिरबानी थी अल्लाह असां तव्हां समूरनि जी हाज़िरी खे क़बूल फरमाए अल्लाह से महिरबानी फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।